बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। जीअं त असां प्रीवियस लेक्चर में फर्स्ट ऐं सेकंड जनरेशन कंप्यूटर जी पढ़ी आयासीं। सो अॼु असां पढ़ंदासीं थर्ड जनरेशन ऑफ कंप्यूटर जेका स्टार्ट थी 1964 खां 1971 ताईं ख़तमु थी। मतिलबु 1964 में स्टार्ट थी अप टू केसि ताईं हली 1971 में इहा एंड थी वई। त जेका थर्ड जनरेशन आहे इन्हनि में कहिड़ी मेजर इन्वेंशन हुई, इंटीग्रेटेड सर्किट्स जी मेजर इन्वेंशन हुई। हिन जनरेशन में साइज़ जेका हुई पीसीस जी उहा डिक्रीज़ थी वई ऐं स्पीड जेका आहे उहा इंक्रीज़ थी वई। ऑपरेटिंग सिस्टम हिननि में कहिड़ो यूज़ कयो वियो? ऑपरेटिंग सिस्टम में यूज़ कयो वियो GUI, ग्राफिकल यूज़र इंटरफेस। ठीकु आहे, इट मीन्स त मॉनिटर्स वग़ैरह यूज़ थियनि पिया जंहिंजी मदद सां असांखे आउटपुट मिलंदो हुयो। इन में हाई लेवल लैंग्वेज यूज़ कई वई हुई कहिड़ी? कोबोल एंड पास्कल। मतिलबु थर्ड जनरेशन में जेके लैंग्वेज इंट्रोड्यूस थियूं उहे कहिड़ियूं थियूं? कोबोल एंड पास्कल। कीबोर्ड यूज़ कया विया इनपुट जे लाइ एंड मॉनिटर यूज़ कया विया कंहिंजे लाइ? आउटपुट ॾियण जे लाइ। द यूज़ ऑफ कंप्यूटर वाज एक्सटेंडेड टू डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम। ऐं जेके ही थर्ड जनरेशन में पीसीस हुया उहे डेटाबेस मैनेजमेंट सिस्टम जे लाइ बि यूज़ कया वञनि पिया। ओके, ऐं जेके हिननि जनरेशन में पीसीस जा जेके वर्जन आया उहे कहिड़ा हुया? IBM 360 एंड IBM 370। थर्ड जनरेशन कंप्यूटर में जेका ऑपरेटिंग सिस्टम यूज़ कई वई उहा बैच प्रोसेसिंग ऑपरेटिंग सिस्टम हुई ऐं रियल टाइम ऑपरेटिंग सिस्टम यूज़ कई वई पीसीस में। उन खां बाद में आहे फोर्थ जनरेशन। फोर्थ जनरेशन में तव्हांजा जेके आहिनि माइक्रो प्रोसेसर इन्वेंट थी चुका हुआ ऐं हिननि जी जेका टाइम पीरियड आहे उहा 1971 सां खां वठी अप टू प्रेज़ेंट ताईं, मतिलबु अॼु ॾींहं ताईं बि असां इहे पीसीस यूज़ करे रहिया आहियूं जेके माइक्रो प्रोसेसर ते बेस्ड करनि था। अच्छा, माइक्रो प्रोसेसर खे इन्वेंट कंहिं कयो? उन इन्वेंटर जो नालो छा आहे? मर्शियन ई हुफ। इहो माइक्रो प्रोसेसर जे इन्वेंटर जो नेम आहे। जेके माइक्रो प्रोसेसर जी मदद सां असांजा पीसीस जेका हुया उहे फास्टर थी विया, तमामु मतिलबु फास्टली कमु कंदा हुया ऐं उहे लेस एक्सपेंसिव हुया। हर कोई इन्हनि खे परचेस करे सघे पियो, साइज़ में स्मॉलर थी विया एंड मोर रिलायबल हुया। जॾहिं त जेके असांजा प्रीवियस जेके असांजी जनरेशन हुयूं उन्हनि में जेके पीसी यूज़ थींदा हुया उहे तमामु वॾा हुया। इट मीन्स उहो हिकिड़े रूम जेतिरी कैपेसिटी उन्हनि खे रिक्वायर हूंदी हुई पीसीस खे हलाइण जे लाइ या पीसीस खे उते रखण जे लाइ। ऐं उन्हनि में इलाही सारी इलेक्ट्रिसिटी बि यूज़ थींदी हुई ऐं उहे हलंदे हलंदे कॾहिं कॾहिं ब्रस्ट बि थी वेंदा हुया। अच्छा, उन खां पोइ जेका हिननि में मेमरी यूज़ कई वई उहा कहिड़ी हुई? सेमी कंडक्टर मेमरीज़ हुयूं, रैम एंड रोम। तव्हांखां इहो बि MCQs पुछी सघनि था त जेके सेमी कंडक्टर मेमरीज़ आहिनि उहे कहिड़ियूं आहिनि? रैम एंड रोम। रैम स्टैंड फॉर रैंडम एक्सेस मेमरी एंड रोम स्टैंड फॉर रीड ओनली मेमरी। एक्स विंडोज़ सिस्टम वॉस बॉर्न इन 1948। मतिलबु जेके असांजा विंडोज़ सिस्टम आहिनि उहे बि फोर्थ जनरेशन में इन्वेंट थी चुका हुआ। उन्हनि जी जेका प्रॉपर डेट आहे उहा कहिड़ी आहे? 1948। उन खां अलावा LSI, USLI एंड VLSI वर यूज़ड इन फोर्थ जनरेशन। इट मीन्स के इंटीग्रेटेड सर्किट जेके आहिनि उहे यूज़ कया विया। हिननि जा मां तव्हांखे एब्रीवेशन ॿुधायां थी। LSI जो मतिलबु आहे लार्ज स्केल इंटीग्रेटेड। उन खां बाद में वेरी लार्ज स्केल इंटीग्रेटेड यूज़ कया विया। उन खां बाद में अल्ट्रा लार्ज स्केल इंटीग्रेटेड सर्किट यूज़ कया विया। ठीकु आहे, फोर्थ जनरेशन में। उन खां अलावा जेके असांजा नेटवर्क आहिनि, जेके नेटवर्क जूं कैटेगरीज़ आहिनि इहे बि फोर्थ जनरेशन में स्टार्ट थी चुकियूं हुयूं। लैन एंड वैन। लैन स्टैंड फॉर लोकल एरिया नेटवर्क एंड वैन स्टैंड फॉर वाइड एरिया नेटवर्क। जेको लोकल एरिया नेटवर्क आहे इहो स्मॉल जोग्राफिकल डिस्टेंस ते यूज़ कयो वेंदो आहे, मीन्स विद इन बिल्डिंग, विद इन हॉस्पिटल, विद इन स्कूल्स ETC। उन खां अलावा जेको वाइड एरिया नेटवर्क आहे इहो ब्रॉडकास्टिंग जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे, लार्ज जोग्राफिकल एरिया जे लाइ यूज़ कयो वेंदो आहे। इन जो जेको बेस्ट एग्ज़ाम्पल आहे उहो आहे इंटरनेट। इन खां अलावा इन जनरेशन में जेके लैंग्वेजिस यूज़ कयूं वयूं उहे कहिड़ियूं हुयूं? C++ एंड जावा। सी जो मतिलबु आहे कंप्यूटर लैंग्वेज। C++ खे असां अनदर वर्ड में ऊप बि चवंदा आहियूं। छा चवंदा आहियूं? ऊप। ऊप जो मतिलबु आहे ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग।
ओरिएंटेड प्रोग्रामिंग। हीअ लैंग्वेज कंहिं इन्वेंट कई या इन्वेंटर जो मूंखे हाणे नालो यादि नथो अचे, मां तव्हांखे बाद में ॿुधाए वठंदमि, बट इहा डेनिस रिचीज़ इन बेल लेबोरेटरी, जेका US में बेल लेबोरेटरी हुई, डेनिस रिचीज़ इन्हनि खे इन्वेंट कयो। कॾहिं इन्वेंट कयूं? 1972 में। उन खां अलावा जेके असांजा इन में जेके मेन PCs आहिनि, जेके मेन इन्वेंशन आहे PCs जूं, उहे कहिड़ियूं हुयूं? एप्पल, मैकिनटोश, IBM PC। ठीकु आहे। आई होप कि तव्हांखे जनरेशन जो जेको कॉन्सेप्ट आहे उहो सम्झ अची वियो हूंदो। उन मां कहिड़ा क्वेश्चन निकिरी सघनि था उहो बि तव्हांखे माइंड जेको आहे क्लियर थी वियो हूंदो। इन खां पोइ असांजी आहे लास्ट 5th जनरेशन, उहा असां नेक्स्ट लेक्चर में पढ़ंदासीं। उन खां पहिरियां मां तव्हांखे कुझु शॉर्टकट कीज़ पढ़ायां थी, उन्हनि जे लाइ मां एनदर लेक्चर रिकॉर्ड करे तव्हांखे मोकिलियां थी। ठीकु आहे। थैंक यू सो मच।